नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे क़ाइम खानी पाड़े में हिंदू बिरादरी पारां ॾाढी सती जो मेलो कोरोना वायरस सबब सादगी सां मल्हायो वियो। मेले जी शुरूआत चादर चाढ़े कई वई। इन मौक़े ते यात्रियुनि मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो। मेले जे आख़िर में पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। भगवान जी ॾाढी सती दया सां तमामु सुठे नमूने सां मल्हायो वियो ऐं के अॼु अहिड़ा माण्हू असां हिते ॾिठासीं छो त मेले जी मानी खाइण जे लाइ अॻे अलॻि सां प्रोग्राम हूंदो, हींअर सॼो हिते तो के अहिड़ा माण्हू जेके चवंदा असां नंढड़ा हुआसीं 50 साल खां पोइ अॼु हिते असां आया आहियूं। ऐं के अहिड़ा माण्हू आहे जेके पाड़े में रहंदा, उहे चवंदा शाम जो असां सिर्फ़ु चणा ऐं थादल खाईंदा ईंदासीं, असां हीउ मंदरु कोन ॾिठोसीं। अॼु असां ॾिठो, ॾाढी ख़ुशी थी आहे। तमामु घणो प्रोटोकॉल आहे ऐं ॾाढो सुठो मेलो लॻो आहे ऐं असां हिते मुल्क लाइ तमामु घणियूं दुआऊं कयूंसीं, प्रार्थना कयूंसीं मालिक करे जेको थो असांजो मुल्क तरक़ी करे ऐं ॾाढो हिते असांखे ज़बरदस्त प्रोटोकॉल आहे। असांखे को कंहिं क़िस्म जो हिते को डपडा न आहे। असांजे वॾनि खां असांखे जेका ॼाण हुई, इल्मु हो, उहो इहो हो त ब्रिटिश गवर्नमेंट जे ज़माने मंझि 1875 या 80 या इन जे मतिलबु 70 80 जे विच जे ॾहाके जे मतिलबु जेको असांजो जेका ॾाढी सती माता हुई, जेके मतिलबु त इहे भाउ आहे, टे मामन, जसूमल ऐं कांजीमल। पोइ असल जेको मुंहिंजो ॾाढो जेको परदादो मतिलबु जेको असांजी 8 9 पीढ़ी वञी लॻे थी, उन मामन मन जी जेका घरवारी हुई, उहा जेका असां पंहिंजी शेवा धारण मतिलबु हिकिड़ो जेको तमामु पंहिंजे हिसाब सां जेको मज़हबी हिसाब किताब सां रहे, उहो मतिलबु हद खां वधीक इन हिसाब किताब में रहंदी हुई। पोइ हुन इहा पंहिंजो जेॾीमहिल पतियुनि जो गुज़ारे वियो, तेॾीमहिल इहा पंहिंजो इहो इच्छा इहा ॾेखारी, पंहिंजी इहा ख़्वाहिश ॾेखारी त मूंखे सती थियणो आहे। त ब्रिटिश गवर्नमेंट जे दौर मंझि सती प्रथा ते मुकमिल पाबंदी लॻी चुकी हुई, पर सती माता असांजी इहो चयो त आउं इन जो पिरचो ॾींदुसि, इन जो आउं हिकिड़ो ॾींदुसि इहो, त मतिलबु अॻे खे बि जेको उन ॻाल्हि ते लॻे थो भई वाक़ई जेको हिन में उहा का ॻाल्हि आहे। पोइ उन वक़्तु उन वारे ॾाढे इन जी जेका असां हिकिड़ी घोड़ी वियायल हुई, उहो घोड़ी जो बचो या नंढो हो, उन घोड़ीअ ते ई जेको सो मुंहिंजे ॾाॾे जी पुरानी रखी हुई, मतिलबु त उन घोड़ी ते जेॾीमहिल वेठी उहा घोड़ी नंढी जेका मासूम जेका ॼाई हुई उहा हलणु शुरू कई, त हिकिड़ी ज़ाहिर आहे साईं सिधी ॻाल्हि आहे त को अचरज जहिड़ी ॻाल्हि हुई, जंहिं ते हुनखे विश्वास हो त ईअं थींदो, पर ॿिए कंहिंखे विश्वास कोन हो। पर जॾहिं थी गुज़रियो पिए, सभिनी ॾिठो पिए अखियुनि सां, तेॾीमहिल जेको सो पोइ अंग्रेज़ गवर्नमेंट बि गॾी करे जेका हलंदे 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 हिन उन घोड़ी जी लगाम छॾी, त जिते घोड़ी इहा बीहंदी उते जेका असांजी चिता चढ़ंदी। ॾिठो थींदो असांखे प्रोटोकॉल जी ज़रूरत आहे। ईज़ी आराम सां बिल्कुलु खुलियो खुलायो कयोसीं, कंहिं क़िस्म जी असांखे का हिते जेका असां कोन्हे को, बल्कि जेके असांजे हिते पाड़े में जेके ॿी जेके मतिलबु रहंदड़ आहिनि, मुख़्तलिफ़ ॿिया रहनि था, उहे पिणु मतिलबु त जेको हुनखे उन मान सां ॾिसनि था, उन एतमाद सां ॾिसनि था, उन मतिलबु यकीन सां ॾिसनि था। मुल्क जे लाइ असां पंहिंजे प्रार्थनाऊं कयूंसीं, जेके असांजे मुल्क खे मतिलबु मौजूदा हालात मंझि हर क़िस्म जे जेके बि आहिनि, चाहे हिकिड़ो इन करोना वबा जे हवाले सां, ॿियनि हवालनि सां, मुआशी हवालनि सां, सियासी हवालनि सां, सभु कुझु ठीकु आहे, ठीकु थी वेंदो, तमामु सुठो थींदो, बहितर थींदो। असां पूरी उम्मीद आहियूं त अॻिते हली मुस्तक़बिल पाकिस्तान जो तमामु बहितरीनु सुठो थियणो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।